महबूब नबी के वठी आया बैतुल्ला में। जनाब ख्वाजा अब्दुल मुतलिब जो बैतुल्ला जी सफ़ाई करे। महबूब नबी मासूम नंढड़ा उम्र 6 साल हुई। रांद प्यारा रांद खेलते खेलते बाहर निकली आ पहाड़न ते। एडो वरी मक्के जो सरदार ज़ालिम अबू जहल पियो अचे मुल्क शाम जे सफ़र खां वापस। ओए बैतुल्ला जो वेझो पहुतो चाची वेही रही। वे परेशान थियो चाची छो वेठी आ। एडे ओडे निहारी नजर थो करे त असांजो बच्चो मोहम्मद मुस्तफा पहाड़न जे विच में चाची विहारे जल्दी में वञी महबूब नबी के खई साईं जन के खणी बाकुर भी पातई ऐं दाची ते खणी आयो पाण आडो वेठो महबूब नबी के पोया विहारे दाची के उथारे तो दाची उथे ही गानी गायब में लफ्ज बुधण में आया जालिम अबू जहल हया कर गैरत कर शर्म कर इमामुल अंबिया सरताजुल अंबिया मोहम्मद मुस्तफा के पोया विहारे गई जेस नहीं सरदार के आडो न विहारे दे दाची कान इने के कावड़ जीव बड़ा मोहम्मद यतीम है कर सिंधो असानी सरदारी संभालण वालो महबूब नबी के हुस्से कावड़ में खणी आडो विहारी दाची उठी आयो बैतुल्ला में जनाब ख्वाजा अब्दुल मुतलिब के दो चवे पांचे बचड़े के संभाल केर थियो यतीम असानी सरदारी संभाल जनाब ख्वाजा अब्दुल मुतलिब के हुस्सो अजियो जालिम अबू जहल पाजी जुबान के बंद करवाया जनाब ख्वाजा अब्दुल मुतलिब जो ऐलाना तो जो सरदारा मुझो सरदारा क्या मजी दीवार में अचन वाले सारे इंसान जो सरदार सुभान अल्लाह जो ताज तख्त खत्म नबूवत शान मुस्तफा शान सहाबा शान अहल बैत जमीयत उलमा इस्लाम नारे तकबीर महबूब नबी जी तारीफ करे रब रहमान जो कुरान तारीफ करे खुदो कुरान मुझे रब रहमान फरमायो फरमा दो वज़ुहा वल्लैल इज़ा सजा मा वद्दाका रब्बुका वमा क़ला वलल आखिरतु खैरुल लक मिनल ऊला वलसौफ युअतीका रब्बुका फतरवा वरी भी जगह पे तो फरमाया बुधो कुरान फरमा दो तो फरमाया फरमा दो वन नज्म इज़ा हवा मा गल्ल साहिबुकुम व मा गवा व मा यंतिकु अनिल हवा इन हुवा इल्ला वहयुन यूहा वरी भी जगह पे तो फरमाया ये उहे आए तो जनाए दर में अर्श वाले रब रहमान अरबी मोहम्मद मुस्तफा जी तारीफ बयान फरमाया वरी भी जगह पे तो फरमाया कुल उहिया इलैया अन्नहु सतमा नफरुम मिनल जिन्न फकालू इन्ना समिअना कुरआनन अजबा यहदी इलर रुश्द फआमन्ना बिहि वलन नुश्रिक बिरब्बिना अहदा वरी बुधो कुरान मुझे रब रहमान फरमायो अज असां तव्हां खे रब जो कुरान ॿुधाइण आयो दादा असांजे दिलनि मां गुनाहनि जो संग लही पवे अर्श वारो रब रहमान राज़ी थी पवे सुभान अल्लाह चओ कुरान जा आशिक चवनि सुभान अल्लाह वरी भी जगह ते तो फरमाया ॿुधो कुरान फरमाए तो लक़द जाअकुम रसूलुम मिन अनफुसिकुम अज़ीज़ुन अलैहि मा अनतुम हरीस अलैकुम बिल मुमिनीना रऊफ़ुर रहीम फ़इन तफ़ल्लव फ़क़ुल हस्बी अल्लाहु ला इलाहा इल्ला हू सुभान अल्लाह जो बैयत मथे खड़ी करे जो सुभान अल्लाह ये उहे आयो तो जनाए दरवाया अर्श वाले रब रहमान अरबी मोहम्मद मुस्तफा जो शान बयान फरमायो अरे असा के रहमतुल लिल आलमीन नबी मिलो दुनिया में के सोने जे रस के चांदी जे रस के दुनिया दौलत कर करण जे रस वाह मना जलाल मा तुझे रस तो कुर्बान वना अरबी मोहम्मद मुस्तफा के रस हो पंजे उम्मत जे रस हो
मुझे उम्मत कामयाब थी वने वफात जे वक़्त उम्मत याद हशर क़यामत जे मैदान में उम्मत याद पुरसरात वक़्त उम्मत याद पर याद रखो मुसलमानों मेराज वारी रात जिन मल मुझो महबूब नबी सत आसमान क्रॉस करे वियो के राज कोर भी मोहम्मद मुस्तफा सा मुकाबलो करे मेराज वारी रात तेरो आसमान हेठ और भी मोहम्मद मुस्तफा मथे बे आसमान हेठ महबूब नबी मथे सत आसमान हेठ महबूब नबी मथे सिदरतुल मुंतहा हेठ और भी मोहम्मद मुस्तफा मथे मक्का में रफरफ हेठ महबूब नबी मथे बैतुल मामूर हेठ और भी मोहम्मद मुस्तफा मथे 70,000 नूरी पर्दा हेठ पर आमना जो लाल महबूब जुल जलाल अरबी मोहम्मद मुस्तफा अज़ीम ने कुरान तो फरमाया उठो कुरान मुझे रब रहमान फरमायो फरमा दो फकान काब कौसैन औ अदना कमान जाब का साहिब में खेतरो वे छोड़ा ना जेतरो अरबी मोहम्मद मुस्तफा रब जेवे जोवे ये करे रब जो दीदार भी करे आयो त कचहरी भी करे आयो साईं जान जे वाला हजरत में वापस पे आ चला साईं जान अखर मुबारक में पानी वही हो अर्श वाले रब रहमान फरमायो महबूब नबी छो थोरी जेड़ो एहसान मा रब रहमान तो मोहम्मद मुस्तफा दे कयो आ एड़ो एहसान के ते भी ना आए कयो अन्या भी रोई दो महबूब नबी फरमायो अर्श वाला रब रहमान रोवाइन करे दो या मेरा जवारी नेमत मुझी उम्मत के भी नसीब थी मेरा जवारी नेमत उम्मत के भी नसीब थी पवे रब फरमायो महबूब नबी हाने परेशान न थी हाने मेरा जवारो एयरपोर्ट में फर्श दे दो लाया तुझे उम्मत जे मतो नमाज फर्ज थी गया नमाज फर्ज हो गया इने जे करे मुझे महबूब नबी फरमायो अस्सलातु मेराजुल मुमिनीन नमाज मोमिन जे मेराज नमाज मोमिन जला मेरा असावरी नमाज पढ़न जे बजाय मस्जिदुन के ड्रा मस्जिदुन के केरायो कराची वाली मस्जिद जो मंजर तो आज आडो मदरसा ये शायर इस्लाम थव ये मस्जिद भी शायर इस्लाम इन्हों जी ताजीम कबिया इन्हों जे मतो पिठो सर न हलाए बहन इन्हों जे मतो किरेरो न हलाए बहन इन्हों जे मतो टेक्टर न हलाए बहन हां ये मस्जिद अल्लाह जे तरफ आजा के दिनल वजू नेमत दव जिते भी दुनिया में मस्जिद दव ये जन्नत जा टुकड़ा दव खुदो हदीस मुझे महबूब नबी फरमायो मुझे महबूब नबी फरमायो क़यामत जोड़ी थींदो सब शय फना थी वेंदी रब रहमान जो कुरान तो फरमाया कुल्लु मन अलैहा फान व यबका वजह रब्बिका जुल जलाल वल इकराम दुनिया में जगह दी शय असांखे नजर थी अचे उन्हनि जे मथां फनाए त ज़रूर ईंदी रहंदी त अर्श वारे रब रहमान जी ज़ात बाक़ी रहंदी और मदीने जे खोट महबूब नबी मोहम्मद मुस्तफा फरमायो मुझे महबूब नबी जी हदीस केर चाहे त मैं हदीस ॾेखारण जे लाइ बीचार आया मुझे महबूब नबी फरमायो क़यामत जो ॾींहुं थींदो सभु शइ फना थींदी सिवा ॿिनि शयुनि जे उन्हनि जे मथां फनायत न ईंदी उन्हनि जे मथां बर्बादी न ईंदी साहब अर्ज़ था कनि अल्लाह जा रसूल कहिड़ियूं शयुनि असांखे ॿुधायो त सही मुझे महबूब नबी फरमायो हिकु रब रहमान जो क़ुरान जो जिते भी मस्जिदूं आहिनि मस्जिद जे मथां फनायत न ईंदी मस्जिद जे मथो फनायत न ईंदी मुझे महबूब नबी फरमायो क़यामत जो ॾींहुं थींदो क़ुरान मजीद अगर पोचन में वेठो पियो आ चमड़न में वेठो पियो आ क़ुरान पंहिंजे वर्कन में आ अगर के इंसान क़ुरान जे हाफिज़ जे सीने में होंदो रब जिब्रील खे मोकिलींदो ओ जिब्रील दुनिया जो जहान पूरो थी वियो आ हाणे वञ मां रब जे कलाम क़ुरान खे खणी आ मां पंहिंजी बारगाह आलिया में रखी छॾिया बे नंबर ते मुझे महबूब नबी फरमायो जिते भी मस्जिदूं आहिनि अहां जी मस्जिद आ दुनिया में जिते भी मस्जिद आ कराची वाली मस्जिद मदीना मस्जिद मुझे महबूब नबी फरमायो रब रहमान मस्जिद
जो चकियूं कढाए करे जन्नत में रखाए छॾी तो मस्जिदुनि जे मथो फनायो त नहीं दे ओए जन्नत जा टुकड़ा थव इन जे करे हदीस में तो अचे जंहिंमहिल ये मस्जिदूं जन्नत में पहुची वेंदियो अर्श वारे रब रहमान खे अर्ज़ कंदियो ओ अर्श वारा रब रहमान अल्लाहु अकबर असांखे त जन्नत में दाखिल कयो अथई असांखे जन्नत में ठहराइण वारा नज़र कोन था अचनि जन असांजे मथां ख़र्च कयो असांखे उहे ॿारहा नज़र कोन था अचनि हदीस में तो अचे मुंहिंजे महबूब नबीअ फरमायो यादि रखो मुसलमानो करोड़ पंहिंजी जॻह लख पंहिंजी जॻह हज़ार पंहिंजी जॻह 100 रुपया पंहिंजी जॻह हिकिड़ो रुपयो पंहिंजी जॻह मुंहिंजे महबूब नबीअ फरमायो हिकिड़ो पैसो मस्जिद जे मथो ख़र्च कंदो ये मस्जिदूं क़यामत जे ॾींहुं रब रहमान जे आड़ो अर्ज़ कंदियो अर्श वारा रब रहमान फलाणे बाने असांजे मथो ख़र्च कयो हो फलाणे बाने असांखे ठहरायो हो वो असांखे जन्नत में नज़र नथो अचे रब रहमान जे तरफ़ों जवाब मिलंदो उन बाने जा कुझु गुनाह जहन्नम जी बाह में सड़ी रहियो आहे ये मस्जिदूं अर्ज़ कंदियूं अर्श वारा रब रहमान असांखे ठहराइण वारो जहन्नम में हुजे असां जन्नत में हुजूं असांखां बर्दाश्त न थींदो उन जे हक़ में असांजी सिफारिश क़बूल फरमा हदीस में तो अचे मुंहिंजे महबूब नबीअ फरमायो ये मस्जिदूं सिफारिश कंदियूं तो रब रहमान जे तरफ़ों आदर थींदो रब जी रहमत जोश में रब फरमाईंदो जंहिं बि दुनिया में मस्जिद ठहराई आहे जंहिं बि दुनिया में मस्जिदुनि खे आबाद कयो आहे मां रब जो हुकुम आहे त उन्हनि खे जन्नत जो वारिस बनायो अञा हिननि जे मथां बिल्डोज़र घुमायो कहिड़ो जवाब ॾींदो रब रहमान जे आॾो इहो छो पियो थिए ख़बर आहे असां दीन जी क़दर नाहे समरकंद खुरासान 800 साल हुकूमत हुई उते इस्लामी हुकूमत पर जेडी माल उन्हनि मसाजिद जी मदारिस जी उलमा जी तलबा जी कुरान जी अरबी मोहम्मद मुस्तफा जी गुलामी जी कदर न कई रब रहमान उते कब्जो ॾिनो यहूद खे नसारा खे इमाम कुर्तबी रहमतुल्लाह अलैहि जी तफसीर मशहूर आहे हींअर बि तव्हां नेट ते खोले करे मस्जिद ॾिसो त यहूद ऐं ईसाई जा कनीसा उते ठहिया बेनबर के हदीस में तो अचे मुझे महबूब नबी फरमायो मस्जिदन के ठहराइण वारा जन्नत में पहुची विया वरी ये मस्जिदूं अर्ज़ कंदियूं अर्श वारा रब रहमान जन असांजे मथो ख़र्च कयो उहे त जन्नत में पहुची विया पर तुंहिंजा बाना असांखे अञा उहे नथा नज़र अचनि जेके असांखे आबाद कंदा जेके 5 टाइम अची करे तो रब जो फर्ज़ नमाज़ अदा कंदा जेके तहज्जुद जी नमाज़ पढ़ंदा सुन्नत पढ़ंदा नवाफिल पढ़ंदा इज्जत वारी पेशानी तो रब जानो झुकाए करे तो रब रहमान के राज़ी था कंदा उहे बाना नज़र नथा अचनि रब जे तरफ़ों जवाब मिलंदो बाना जा कुछ गुनाह जहन्नम जी बाह में सड़ी रहिया आहिनि हदीस में तो अचे मस्जिदूं अर्ज़ कंदियूं अर्श वारा रब रहमान असां जन्नत में हुजूं असांखे आबाद करण वारा असांजे अंदरि नमाज़ूं पढ़ण वारा जहन्नम जी बाह में सड़न असांखे बर्दाश्त न थींदो रब जी बारगाह जा में मस्जिदों सिफारिश कंदियो हदीस में तो अचे मुंहिंजे महबूब नबीअ फरमायो रब जे तरफ़ों आर्डर थींदो ऐलान थींदो उहे मुंहिंजा बाना जेके दुनिया में मां रब जे तोहफ़े नमाज़ जी क़दर कंदा जेके मां रब जो फर्ज़ नमाज़ अदा कंदा जेके मस्जिदुनि खे आबाद कंदा मां रब जो हुकुम आहे त उन्हनि खे जन्नत जो वारिस बनायो अजाज़म कयो त नमाज़ पढ़ंदासीं हां 5 टाइम असां फर्ज़ नमाज़ पढ़ूं दीन जी कदर कयो काॾे वई दीन जी कदर नमाज़ पढ़ा मुल्लो अल्लाहु अकबर दाढ़ी रख कटड़ू थिया रोज़ो रख रोज़ो उहो न रखे जे वटि अटो न हुजे रोज़ो उहो रखे जे वटि अटो न हुजे ये मस्जिदुनि जे मथां ये बिल्डोज़र घुमाइण जो दीन जो मज़ाक थो अंग्रेजन जी यहूदियन जी ईसाईन जी बातिल फिरकन जी कादियान जी साजिश उठो कुरान मुझे रब रहमान फरमायो मां पंहिंजी फतवा कोन थो ॾियां कुरान थो पढ़ा कुरान खां वधीक कंहिंजी फतवा न आहे कुरान खां वधीक कोई जज न आहे कुरान खां वधीक कोई आलिम न आहे कुरान खां वधीक कोई मुफ्ती न आहे उठो कुरान मुझे रब रहमान फरमायो